अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो ज़मीर हुसैन जमाली ऐं एम ई ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली। दोस्तों ज़मीर जमाली यूट्यूब चैनल में खुश आमदीद। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल दौलाब ड्रामे जे बारे में। दौलाब ड्रामे में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे ककर खे बार बार सम्झाईंदो, ककर खे चवंदो त हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त रेस शाह निवाज़ मुराद लाइ छा पियो करे। अगरि मुराद खे झुकाइण जी कोशिशि करे पियो त पोइ असां बि रेस मंसूर सां दुश्मनी करे था सघूं, न त असां रेस मंसूर सां दुश्मनी नथा निभाए सघूं, छो जो हू रेस आहे ऐं असां उन खां नंढा आहियूं। ऐं असांखे हाणे ॾिसणो इहो आहे त रेस शाह निवाज़ असां सचो आहे या वरी हू अंदरो तरो असां सां विढ़ंदो ईंदो। त अहिड़े हिसाब सां ककर चवंदो, हा सोट तुंहिंजी इहा ॻाल्हि सही आहे। पहिरियां असांखे ॾिसणो इहो आहे त रेस शाह निवाज़ छा पियो करे। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर अम्मा साइण खे चवंदो त मुंहिंजी सलाह इहा आहे त तूं औरतनि खे बि उथार। जीअं औरत उथंदा त मर्द बि ईअं उथी पवंदा पंहिंजे हक़नि लाइ, यानी हक़नि लाइ विढ़ंदा। हक़नि लाइ विढ़ंदा त पोइ ई असांजो सॼो शोर मची वेंदो, पोइ हर को पंहिंजो हक़ वठी सघिजे थो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त मुराद सोडल खे बार बार सम्झाईंदो त सोडल खे चवंदो त तूं हाली थोरो पासीरो थी वञे, छो जो पुलिस जो ज़ोर हूंदो त मूंखे सोडल खपे, उन जे करे तूं थोरो पासीरो थी वञे। ऐं सोडल जी माउ सोडल खे बि चवंदो त तूं थोरो पासीरो थो वञे। ऐं सोटर मुराद सही पियो चवे त तूं हाली थोरो पासीरो थी वञे, छो जो पुलिस जो ज़ोर तो ते घणो हूंदो, उन करे तोखे सही पिया चऊं त तूं हाली 2-3 ॾींहं पासो थी वञ। जीअं पुलिस जो ज़ोर झको थिए त पोइ तोखे असां घुराए वठंदासीं। अगरि पुलिस मूंखे ॿधी थो वञे त पोयां घर में 2-3 माण्हू त हूंदा, 2-3 माण्हू हूंदा त घर खे त संभालींदा, न त इहे ज़ालिम अची असांजे घर में घिरंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।